हैदराबाद जे किले में सिराई कल्होड़ो मियां अब्दुल नबी पारां शालमीन हबशी किलेदार हो। किले अंदर मिठे पाणीअ जा 5 खूह हुआ। हर कंहिं क़िस्म जे अननि जा अंबार हुआ ऐं बारूद सां तजरूं भरियल हुयूं। किले वारनि खे 12हें गनीम जे हमले खां को ख़तरो न हो। मीर फ़तेह अली हाजी अहमद ख़ान खे लश्कर ॾेई किले ॾांहुं रवानो कयो। 2 वरह ताईं टालपुरी लश्कर किले ते घेरो कयो, मगर खड़तेल कोन निकितो। आख़िरकार बारूद खे बाहि ॾिनी वई, जंहिंजे करे किले जे उभिरंदे वारी दीवार जो हिसो किरी पियो। हाजी अहमद ख़ान लश्कर समेत किले अंदरि काही पियो। शालमीन गिरफ़्तार थियो, मीरनि अॻियां पेश थियो। फ़ातेह मीर संदसि नमक हलालीअ जी सहारा कई ऐं मथसि घणियूं ई नवाज़िशूं कयूं। तंहिंखां पोइ शालमीन जोधपुर रवानो थियो। जोधपुर खां वापसि मोटी अची सामारो, जेम्साबाद ऐं टंडो जान मोहम्मद में रहियो। डिगड़ीअ में शालमाणी ज़ात वारा बि आहिनि। मरूम सुमार शालमाणीअ, जेको सरगवासी हुकूमत राय जो वेझो दोस्त हो। मरूम हाजी ख़ान शालमाणी, जेको अयाज़ हुसैन शालमाणीअ जो वालिद हो। हीअ असल टंडो जान मोहम्मद जा आहिनि। उतां लॾे डिगड़ी आया आहिनि। सामारे जी तरफ़ कुझु ख़ासि केली बिरादरीअ जा माण्हू बि शालमाणीअ सॾाइनि था।